चई 2 किलो खंड 5 पतियूं आयो साबुण मुंह धोइण जो ये 2 चकियूं दे। चाची ओ दरबंदा तेरे अगिया पैसा दे पोइ ही पैसा कढ तो घणो ही असां यतीम जो माल खाधो आ हाणे तोखे 1 रुपया भी दर ते न मिलंदो। छोरा दिमाग खराब थी जाको भंग पी आयो आ यो तोते वांगुर थो बोले पियो। चाची हिक करे ओधर बे लाई पटको इयो किथो जान साहब आ दुख ते। छोरा मुखे न मुंझाए खातो खोल खातो। हां यो तो वारो जको चिमरो थई कब्रिस्तान जो उने दी हो मुखाऊ 8300 रुपया गणे मता थई ॾिसो खाते में वठी वियो आहे। किथे चाची वठण लाइ तो सां गॾु हलियो ऐं तो चेस त तवारी छोरी ताल हणी ॿाहिर हली वई आहे बुख ते। हाँ हाँ चयो हो मास बराबर चयो हो मास पर एहो निभागो जो मोटी अचे दर वठी वेही रहियो। हाँ चई त जैसी ते पैसा न ॾींदी तैसी ते चाची मां हितां न उथंदुसि पोता बा मुंहिंजे मगज में वेगो विझी चई सॼो शहर ॻोल्हे छोरीअ खे ॻोल्हे वठी आई आहियां वा चाबी वठी जैसी ताईं पैसा कढी हथ में न ॾिना तमासि तेसी ताईं टरे ई कोन पियो रजे पियो तोखां चई मूंखे कारो मारे छॾींदो चाची मूंखे कारो मारे छॾींदो पैसा वठी पोजंद छॾी आहे निभागे वाहे लॻेसि सिर खे। हाँ चाची मूंखां ॾाढो डिॼंदो आहे बुख ते। हाणे छॾ ख़बरुनि खे खातो खोल ॾिसो हुन में त पैसा कटियल हूंदा या न। हाँ चाची ॾिसां करे पर चाची हिते तो साहब लिखियो पियो आहे। हाय अब्बा ॾिसे थो न ज़ुल्म गरीबनि सां पैसा वठी बि वञनि था हिते लिखिया बि पिया आहिनि वारे नथा छॾनि पैसा। अब्बा इहो मिस्किन सां कहिड़ो पिया ज़ुल्म कयो। घबराए न चाची शौकू अचे पुछा करे पोइ हिन खाते खे मां कटे थो छॾियां बुख ते। ना बन वरी तव्हां खां विसरी वञे त साॻो इहो खातो लिखियो पियो हुजे मां चवां थी ख़ुदा जो वास्तो थी ये कट पैसा पोइ बि शौकू अचे त उन खां पुछी वठिजाए को मां लॾे कोन थी वञा पई। हा करा खातो कटे छॾ भला अच्छे मथे सां वीचारी कूड़ ॻाल्हाईंदी छा। हाँ अब्बा गुलाम कादर तू ही समझाएस अब्बा जेकर हम खणी मां न ॾिना आहिनि तोखे नथी पत पवे त पोइ बि ॻाल्हि वई त कोन हिते ई आहियां पोइ बि तव्हांखे हिसाब किताब ॾींदसि खाली त कट त मुंहिंजे हिमथों त बार लहे। हाँ चाची हाँ इजो तुझो खातो कटिजी वियो हाणे हुकुम कर तोखे छा घुर्जे। अब्बा चयोमि न त इहो 2 किलो खंड 5 पतियूं अब्बा 2 साबुण मुंह धोइण जा ऐं इहो 2 थैलियूं पापनि जूं ॾे। अब्बा अॻ में ई मुंहिंजे मथे में सूर विझी छॾियो अथव ॼाड़ी हणाए तो सारी पैसा बि घरों ॾियूं हेॾा ॿोॿा थी ॾियां पई हज़ारनि जे तादाद में पोइ बि जेको आहे किच वाहे लॻी अहिड़ी ओधर खे रब ॾे त दरों घरों पाजो वठी खाइजे जल्दी कर अब्बा। चाची हाणे देर न है चाची हिकिड़ो कुर्ब त कर माई जन्नत को पैसा त वठाए ॾे दुख ते। अरे अब्बा या माई जन्नत आहे जो राजन खे टांडा ॾेई वेठी आहे। हा सो तोखे ॾींदी पैसा बस करी वेठो हुजो। अब्बा तोखे बि कहिड़ो नाचार पियो हो हा जो तूं पियो इन्हे खे जन्नत खे ओधर ॾे कारीअ ते पैर पियो ही छा। मूंखे बि कारे नांग खाधो जो मां उन ते ओधर कई बुख ते इन माईअ जो मां बि सटल आहियां मां बि कोडे लो मां बि सटल पोइ बि त जन्नत ते एतबार वॾो थई बाहि लगा मुआ देगड़ा। बैठाओ जो बाबा बैठाओ जो दौर खान रात खां वठी हिन वक्त ताईं जेको असां वक्त गुज़ारियो आहे मूंखे त ईअं थो लॻे ॼण असां लापरवाही तो जो मक़सद त मूसा खान वारा सुस्ती न कनि हा त वॾो नुक़सान ॾेई सघनि हा। हाँ तलावर खान जीअं उन्हनि जी लापरवाहीअ मां असीं फ़ाइदो वठी आयासीं। रुस्तम खान तूं मुंहिंजी भेटा मूसा खान वारनि सां थो करे
ये मूसा खान वारा तो मुझे अॻियां गुडड़ा है न गुडड़ा। मां जिए चाहियां जंहिं वक्त चाहियां उन्हनि खे आङुरियुनि ते नचाए सघां थो। दिलावर खान, मां तव्हांजी ऐं उन्हनि जी भेटा न पियो कयां। मां सिर्फ़ तव्हांजी ऐं असांजी लापरवाही जी ॻाल्हि थो कयां। जेकॾहिं ईअं ई असां सुकून जूं निंड्रूं कंदा रहियासीं त बलांद में हू असांखे वॾो नुक़सानु ॾेई वेंदा, तमामु वॾो। इन करे मां चवां थो दिलावर खान त असांखे हर वक़्तु होशियारु रहणो पवंदो। हू कंहिं बि वक़्तु असां मथां हलां करे सघनि था। रुस्तम खान तो अञा हिन मोहबती माण्हूअ खे सुञातो ई नाहे। खणी जो मां गहरी निंड जे आगोश में आहियां, तॾहिं बि उन्हनि जे कदमनि मथां मुंहिंजूं नज़रूं रहनि थियूं। नज़रूं असांजे मूसा खान जे ॻोठ जे विच में अधु कलाक जो मुफ़ासिलो आहे। खणी जे हू गाॾियुनि ते बि अचनि था त मां हुन अधु कलाक खां अॻु 15 मिंटनि में तव्हांखे आगाह करे छॾींदुसि। पोइ त मुक़ाबिलो कंदव न? दिलावर खान, इहो असांजे लाइ तमामु वॾो टाइम आहे, तमामु वॾो वक़्तु आहे। जेकॾहिं असांजे सिर मथां पहुचण खां सिर्फ़ 1 मिंट अॻु में बि तव्हां असांखे इतला ॾिनो त असां उन्हनि जे सिरनि में अहिड़ो लाबारो विझंदासीं जो हुननि जा 7 नस्ल असांखे यादि कंदा। पोइ सुकून सां घुमंदा वठो रुस्तम खान, सुकून सां। जे पुलिस आई त हुनखे मां पाण ई पलींदुसि। जे मूसा खान जो मौत आयो त तव्हांखे अधु मुनो कलाक अॻु में ख़बर पइजी वेंदी। फिलहाल तव्हां इहा परेशानी पंहिंजे ज़हन ते न वठो। वॾा, ईअं न कयूं जो उन्हनि जी हला खां पहिरियां हिकु बार ॿियो करे अचूं। न सोरावन, न, इहा नाइंसाफ़ी थींदी। हिकु मौक़ो पंहिंजे दुश्मन खे बि ॾेई ॾिसजे त हू बि पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो करे। जे असां वार मथां वार कंदा रहूं ऐं दुश्मननि खे तबाह करे छॾियूं त हुननि जे दिलि में हसरत रहिजी वेंदी त जेकर हिकु मौक़ो मिलणु घुरिजे हा। इन करे उन्हनि खे हिकु मौक़ो ॾियणु घुरिजे, छो त हुन सां ख़बर पइजी वेंदी त असांजो दुश्मन केतिरो ताक़तवर आहे। सचो आहे वॾा, असांजी ताक़त हाणे हू ॾिसी चुका आहिनि। दिलावर खान, असां सॼो ॾींहुं उन्हनि खे उन्हनि जे घर में क़ैद करे छॾियो। हाणे असां ॾिसूं त हू असांखे असांजे घर में केतिरो वक़्तु क़ैद था कनि। हुननि घर में त छा, जे 1 मिंट बि असांखे असांजे ॻोठ में काबू रखियो त पोइ हुननि ऐं असां में फ़र्क़ु कहिड़ो रहियो रुस्तम खान? असांजे घर ऐं ॻोठ त छा, जे असांजी जूअ में बि कदम रखनि त उहो कदम हुननि जो धड़ खां धार हुजणु घुरिजे। मूसा खान वारनि हिकु मोहबती माण्हूअ जे हथनि मां प्यार ऐं मोहबत जा साज़ खसे हथियार ॾेई छॾिया आहिनि। त हाणे हुननि खे पंहिंजो अंजाम अहिड़ो ई भोगणो पवंदो, अहिड़ो ई। इन्हीअ करे रुस्तम खान, इन्हीअ करे चवांव थो त तव्हां वञी सुकून सां आराम कयो। जॾहिं वक़्तु आयो त हक़ कंदोसांव ऐं पोइ हिन धरतीअ खे ड्रामो बणाए छॾिजो। ड्रामो मुंहिंजी सरज़मीन ते जेको बि दाख़िल थिए उनजो सिर धड़ खां धार करे छॾिजो। अहिड़ी त क़यामत बर्पा कजो, अहिड़ी त क़यामत बर्पा कजो ऐं सदन ताईं सबक़ पढ़जी रहिजी वञे त कंहिं बि मोहबती माण्हूअ खे एॾो तंग न कजे जो हू मोहबत जा साज़ छॾे, हथनि में हथियार खणे। हथियार। दिलावर खान, मूंखे कसम आहे तुंहिंजी इज़त जो, तुंहिंजी सोच खां वधीक क़यामत बर्पा कंदासीं। जेकॾहिं मूसा खान जा माण्हू तुंहिंजे जूअ में बि कदम रखण जी जुर्यत कनि त तूं सिर्फ़ अक़ल करे छॾिजांइ। दिलावर खान, जेकॾहिं तुंहिंजी ज़मीन मूं रत सां सिराब न कई त मुंहिंजो नालो बि रुस्तम खान आहे। रुस्तम खान। मूसा खान वारनि जे माण्हुनि जो अहिड़ो दहशर कंदासीं जो उन्हनि जी लाश खणण वारो बि केरु न हूंदो। केरु?
करे हाणे पुछे तो छा है? सोनी समझण जी कर कुछ ॾींहं अञा तोखे सब्र करणो पवंदो। न सोडा हाणे मां सब्र नथी करे सघां। तूं जेकॾहिं मुंहिंजो ईअं ई अॻु वठंदी रहंदी न ऐं दिलावर खे ख़बर पई न त पोइ हिन जेके बंदूकूं हाकिम जे मथां आहिनि न पोइ तुंहिंजे ऐं मुंहिंजे मथां हूंदियूं। सोडा मां तुंहिंजी का बि ॻाल्हि ॿुधणु नथी चाहियां। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए त तूं मूंसां निकाह करी थो या न? सोनी मां चयमि त मां तोसां ई निकाह कंदुसि पर इन लाइ तोखे कुझु सब्र करणो पवंदो। घणा ॾींहं? जंहिं ॾींहुं मां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदुसि। सोडा तूं लालच में अची वियो आहीं। तुंहिंजो इहो मक़सद कॾहिं बि पूरो न थींदो। सोनी थोरो सोच जेकॾहिं असां हाकिम खे मारण में कामयाब वियासीं न त हीअ सॼी मिल्कियत असांजी हूंदी असांजी। पोइ मूंसां गॾु तूं बि ऐश कंदीअ ऐश। सोडा मूंखे ऐश आराम नथा खपनि। मां हिन घर जी नौकरियाणी थी रहण थी चाहियां। तूं सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधाए त तूं मूंसां निकाह कॾहिं कंदे केतिरनि ॾींहंनि में कंदे? इहो कमु अदीअ जो आहे। जेकॾहिं अदी चवंदी त मां तोसां निकाह अॼु बि करण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं रिसियाणी न चाहे त पोइ अदीअ जो हर फ़ैसिलो मुंहिंजो ई सम्झ। ऐं जेके मूंसां वाइदा कया है सोनी तोखे कीअं समझायां मां तोखे? मूंखे छॾ सोडा तूं पाण समझण जी कोशिश कर। ॾिस सोनी इहो रोज़ मुंहिंजो अॻु वठी न पई। जेकॾहिं अदा दिलावर खे ख़बर पई न तूं मूंखे ज़िंदा कान छॾींदो ऐं मां वरी तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। सोडा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। हिकिड़े हफ़्ते जे अंदर पंहिंजी भेण खे राज़ी करे मूंसां निकाह न कये पोइ रेस दिलावर खे ख़बर पवे या न मां हुनखे सभु कुझु सच ॿुधाए छॾींदसि। हिन ज़िलत जी ज़िंदगी खां त मौत बहितर। मजू तुझो मेहमान आयो है। मजू जा मेहमान मुझा मेहमान यो तो दिल के खोड़ो ही कोन तो लगे। अजीजा तू भलियो हुंदे? ना दा भलियो ना है। मुखे चयो थई त मजू के वठी अच। हिन गोठ में बियो मजू त कोने जो उन जा मेहमान अची मां वट पता हुजन। अदा हिन गोठ में बियो मजू कोने को मता दुश्मन होजे मेहमान सदाए हिते आयो हुजे। अदा तू वे दमा जांच करे अचा। मजू एतरो वेल ना है जो हिते वेही रहे। सजण होजे या दुश्मन होजे मजू को डिजण वारो ना है। छो तो मौत जो बियो नालो मज्जू है। मज्जू ऐं मज्जू के मारण एतरो आसान ना है। वञ अजीज तू वठी चेस। वञ दा तू मानी तैयार कराए अच। मानी कोन खाईंदा ते या तकलीफ न कर। इन में तकलीफ ही कड़ी गाल। मानी तैयार होंदी मुखा हवाल वट तो मान निकरा। ओए दियो हाल हवाल। ओए अचो भला। मुंह तो के दिठो जरूर है पर सुञाणा कोन थो। मुझो नालो शबीर है। शबीर ऐं मां मुजीब जो दोस्त आहियां। मुझे दुश्मन जो दोस्त आहीं? हाँ? हिन वक्त मां मूसा खान वट आहियां। पोइ पघार ते आहीं या पतीअ ते या ॼहारीअ ते आहीं तूं? तूं गलत मक़सद तो कढे मजू। असांजा कम सदाई छिए वारा। जेकर कंहिं वॾे माण्हू जो हथ सिर मथां हूंदो त पुलिस भी तंग नाहे कंदी। ये 5-7 हज़ार पघार खण वारा तंग छा कंदा? खबर बुधी आहे त तव्हां जो पी जेल में आहे ऐं तव्हां कॾहिं कंहिं ॻोठ में त कॾहिं कंहिं ॻोठ में। हिन खां वधीक पुलिस अञा छा तंग करे? मां रेल में हुजां या जेल में
घर में हुजा या बर में तू उन गाल के छड़े दे मकसद जी गाल कर त की आयो आई तव्हां में मुझो को भी मकसद कोने मां सिर्फ मूसा खान जो न्यापो खणी आयो आहियां मूसा खान जो मूसा खान तो सां मिलण तो चाहे मूसा खान मुसा मिलण तो चाहे या खुराई खत्म कर तो चाहे तव्हां सां धोखो न थींदो मजू मूं मथां यकीन कयो हूअं बि मूसा खान चयो आहे त मूं तरफ़ मजू जो को भी पाप पलान हूंदो त मां भरे ॾियण लाइ तयार आहियां मुझे भाव के मारण में न मजू न तुझे भाउ जे मारण में दिलावर खान जो हथ आहे ऐं इहो कम सूबेदार सिकंदर कयो आहे ये सूबेदार भी मूसा खान जो पालतू कुत्तो आहे कुत्तो पर हिन वक्त दिलावर खान जे इशारे ते भौंके थो जेकरे मैं मूसा खान जे कम अचां तो कोई सूबेदार के मारण में मुंहिंजी मदद कंदो हिन वक्त सूबेदार सिकंदर जेको कम कयो आहे न तव्हां खां वधीक मूसा खान जी उन मथां कावड़ आहे ऐं जॾहिं बि मौक़ो मिलियो त सिकंदर के मारण में देर न कंदासीं मूंखे सूबेदार जो सुर घुर्जे पर उन जे बदले भले मूसा खान ॿियनि माण्हुनि जो सुर घुरे न त बि कटे उन जे कदमनि में रखंदुमि छो त माण्हुनि खे ईअं कहंदो आहियां जीअं कासाई दुंबे खे छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न कंदो पोइ हल मूंसां इहो सौदो मूसा खान लाइ महांगो न आहे अदा जे पनाद ख़ातिर सूबेदार जे सिर बदिले मां पंहिंजो सिर ॾियण लाइ बि तयारु आहियां पोइ इहो सौदो मुंहिंजे लाइ महांगो न आहे महांगो पोइ हल मूंसां सौदो तुंहिंजे फ़ाइदे में ईंदो इहा मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे मजू फ़ाइदे घाटे जो न आहे सोचींदो हमेशह मजू ने त्रीअ ते सिर खणी घुमंदा आहे त्रीअ ते पोइ फ़ाइदो ऐं घाटो छाजो अचु शबीर मां हलण लाइ तयारु आहियां मोई मां त अड़ची वियसि वो पैसनि खां सवा छॾींदो ई कोन मुंहिंजो नालो बि जन्नत आहे ऐं बि रुपयो कोन ॾींदीसांसि मोआ ही दोडा फाड़े छा थो ॾिसी अदी अदी पैसा तो मूंखे कोन थी ॾे पर तो में हिकिड़ो मुंहिंजो कमु पियो आहे उहा महिरबानी त कर मोए लाइ छा रिथियो आहे दिलि में ख़बर ई नथी पए अदी छा पई सोचां पई तुंहिंजा अलाए कहिड़ा पैसा आहिनि जो घड़ी घड़ी दर ते भॻो बीठो आहे इहा ॻाल्हि आहे मां हींअर जो हींअर वञी मस्जिद मां क़ुरान शरीफ़ खणी अचे उन ते हथ में रख रहे त पोइ तूं मूंखे चओ त मुंहिंजा तोॾे पैसा न आहिनि पोइ मां हिते तूं वटि असुल कोन ईंदुसि ओ अदा हेॾे आ छा आहे अदा चरियो थियो ई छा हाणे भलो साईं इन लाइ त न आहे जो माण्हू थोरिन ॻाल्हियुनि ते भलो साईं मथे ते खणे इन जे लाइ बि त तूं मूंखे मजबूर थी करे न हिकु त मूंखे पैसा कोन थी ॾे जॾहिं मुंहिंजे पैसनि उगाइण जो वक़्तु आयो आहे त तूं वरी नखरा थी करे पई ठीकु आहे तूं ॿुधाए कहिड़ो कमु आहे ऐं तुंहिंजे पैसे उगाइण लाइ मूंखे कहिड़ो कमु करणो पवंदो हिते घिटीअ में न अदी अंदरि हल त मां तोखे थधे दिमाग़ सां वेही सम्झायां त तुंहिंजो कर्ज़ बि लही पए मुंहिंजो मर्ज़ बि लही पए त पोइ हली मर घर में हलिया हलड़े गुलाम कादर तेरे भाग उधर ते माशुक ॾाढा हथ के तैस मखण जड़ा ॾींहं ॾिठे दा घर के दी वेंदी सो दर ते आई यान में न ठह पवे पिछे तो मज़े थी वञन उधर ते आई थई ॿाहिर आंदा दर ते हुन जेस ताईं ये निकले ॾिखा कितला कुर्ब करंदे हुनन ना अदा न आस्ते दी आस्ते दीवारन के भी कन्न हुंदा थई दीवारन के कन किथे आहिनि दीवारुनि खे कन अदी जेकर दीवारुनि खे कन न आहिनि त दीवारुनि जे परियां बि को बीठो हूंदी वञ मार पोस उधर ते देख के दुसक दीवारुनि पोयां कन हुजनि या सिंग आऊं हे कान कंदसि मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो पंहिंजो पाण मथां वता थी बदनामी विहाईंदी न मूंखां इहो कोन पुॼंदो अदी थोरो सोच मोलू सफ़ा बेवकूफ़ आहे सफ़ा बेवकूफ़ उनखे दे चरियो बनाईंदीअ त तुझे बि ख़र्च जा पैसा निकिरी ईंदा ऐं मां बि पंहिंजो कर्ज़ माफ़ कराईंदुसि
भला ॻाल्हि त ॿुध, इहो खेल मूंखे घणा ॾींहं खेॾणो पवंदो? बस इहो 5-7 ॾींहं थी। मोलूअ खे पई बेवकूफ़ बनाइजां ऐं ॾटनि में पई हलाइजांसि। जेसी ताईं मां हुन खां पंहिंजो कर्ज़ो लिखाए वठां त हुनखे पैसा मिलिया, पोइ मुहारो मोचड़ो हणी तो कढी छॾिजांसि। हेॾो जो वरी रुख ई न कंदो। ॿिन्ही लाइ दाव आहे दी, ॿिन्ही लाइ दाव आहे। वरी बि सोच। ठीकु आहे, कयूंसि था पिनण जहिड़ो। हाणे उस ताईं मोलूअ सां खिली न ॻाल्हाइजां जेसी ताईं मां तोखे इशारो न कयां। ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे घणो दाना न थी निकिरे हितां हाणे त कोई ॾिसी न वठई। वञा थो अदी, वञा थो, पर ॻाल्हि समूरी पंहिंजे ज़हन में विहारे छॾ। हा हा, वेठल आहे, वेठल आहे। तूं हाणे हल। कम त वाह जो थी वियो। हाणे मोलूअ खे ॿुधाइण जी ज़रूरत ई कान्हे का, पाण ई मिंथू कंदो। गुलाम कादिर, यार ॻाल्हि त ॿुध। छा है?